उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद पेटे अलग जिंदाबाद पेटे अलग जिंदाबाद सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जिंदाबाद सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जिंदाबाद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजो मुसलसल चोथों ॾींहुं आहे जेको 23 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं असां मुलाज़िमनि जो एहतजाज हले पियो सिंध हुकूमत ख़िलाफ़। जीअं असां मुलाज़िमनि जे हक़नि ते धाड़ो हयो आहे, जीअं त हिकिड़ो मुलाज़िम 60 साल पंहिंजी ज़िंदगीअ जा हिन हुकूमत खे ॾिए थो, हिन मुल्क लाइ सर्व करे थो, त आख़िरत में अची ऐं पंहिंजे बचनि जो उन मां गुज़ारो करे सघंदुसि, पंहिंजी नियाणियुनि जो हक़ अदा करे सघंदुसि ऐं पंहिंजे लाइ कुझु करे सघंदुसि। पर सिंध हुकूमत जे हिन कारे कानून हुन मुलाज़िमनि जे हक़नि ते धाड़ो हयो आहे, जेको हू अची पेंशन जी पॉलिसी में 65% मां अची 15% ते हयो अथनि, 47% जेको घटि कयो वियो आहे। उन जे लाइ असीं एहतजाज करे रहिया आहियूं। असुलु हक़ त असांजो हो जेको असांखे DRA ॾिनो वञे, जेको हर सूबो ॾिए पियो हिकिड़े मुल्क में 2 कानून जेके असांखे मंज़ूर न आहिनि, उन खे हिन तां हटाइण लाइ हिकिड़ो नओं नोटिफिकेशन जारी करे असांजे मथां ही पेंशन जो कारो कानून धाड़ियो विया, जंहिंजे लाइ असीं गुज़ारिश कंदासीं असांजे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टे खे, साईं मुराद अली शाह खे, त बिराए महिरबानी हिन कारे कानून खे फौर ख़तमु कयो वञे, न त 6 अक्टूबर ते असां बिलावल हाउस जे अॻियां धरणो हणी ऐं पोइ दमादम मस्त कलंदर कंदासीं। उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद पेटे अलग जिंदाबाद सिंध एम्प्लॉयमेंट अलायंस जिंदाबाद।